सॼे ज़िले खैरपुर जा आयल महिमान मेज़बान पार्टी वर्कर्स अहदेदार अस्सलाम वालेकुम लेडीज़ विंग की ख़ास तौर ते अस्सलाम वालेकुम। असां हिक ॿिए खे आसरो ॾेई ख़ुशि त करे सघूं था जो पंहिंजो दौर अचे थो, कामयाब थी वेंदासीं, सीटूं असां खटी वेंदासीं, पर मूंखे ईअं लॻे नथो, मतलब कामयाबी नज़र नथी अचे। ऐं मां हैरान थो थियां जो यूसी जेके असां खटी वेंदा आहियूं हो बि कहिड़ी तरह खटंदा आहियूं। असां वटि त तंज़ीम, को मुनज़म तंज़ीम, को कानून या लेडीज़ विंग या यूथ विंग या MSF मज़बूत या लेबर विंग, हर शइ बराए नाले ते त आहे, पर कम कंहिंजो बि नज़र नथो अचे। अगर तंज़ीम मुकम्मल ऐं मज़बूत हुजे त हुकूमत जी मोहताजी जी बि ज़रूरत न पवंदी आहे। कुछ तंज़ीमूं दुनिया में अहिड़ी बि आहिनि जंहिंजो मंशूर इलेक्शन न आहे, वो तंज़ीम ठहंदी आहे ऐं पंहिंजी कम्यूनिटी जो ख्याल कंदी आहे ऐं न हुकूमत जी ज़रूरत हूंदी आहे न कंहिं शइ जी हुकूमत ज़रूरत हूंदी आहे। जीअं आगा खान कम्यूनिटी आहे, कॾहिं तव्हां उन्हनि जो मिनिस्टर सेनेटर न ॾिठो हूंदो, पोइ बि सभिनी खां ख़ुशि लॻा पिया आहिनि। छाजे करे? मुनज़म तंज़ीम, कम्यूनिटी सिस्टम, बग़ैर ज़ात पात जे हिक ॿिए जो ख्याल करणु। को तकलीफ़ में आहे त हुनखे लोन ॾेई पंहिंजी कम्यूनिटी जी तरफ़ों ऐं हुनजो ख्याल करणु, सिहत जो, तालीम जो, हर शइ जो। ईअं असां छो नथा करे सघूं? असां मज़बूत तंज़ीम छो नथा ठाहे सघूं? छा वजह आहे? असां अञा ताईं पुराणे ख़्यालनि ते, पुराणे ज़माने में वेठा आहियूं ऐं ज़मानो अॻिते निकिरी वियो आहे। अञा ताईं असां पंहिंजो ऑफिशियल YouTube चैनल जेको आसानी सां ठही सघे थो, हो बि न ठाहे सघिया आहियूं। असां फंक्शनल वारा ज़िले खैरपुर जी मां ॻाल्हि कयां, पाण में हिकिड़ो WhatsApp ग्रुप बि न ठाहे सघिया आहियूं। छाजे करे? को कंहिंखे बर्दाश्त नथो करे, को कहिड़ी लॉबी में आहे, को कंहिंजी कहिड़ी ॿी लॉबी में आहे, को टी लॉबी में आहे। मूं वटि इलाही माण्हू ईंदा आहिनि, साईं असां तव्हांजी लॉबी में आहियूं। हाणे मुंहिंजी कहिड़ी लॉबी आहे? पीर साहब जे अलावा मां हिकिड़ो वॉर्ड बि नथो खटे सघां, त मुंहिंजी कहिड़ी लॉबी आहे? को माण्हू ॿियनि वटि वेंदा आहिनि, बाबा असां तुंहिंजी लॉबी में आहियूं। को मिसाल जे तौर ते को मीर साहब वटि ईंदो, असां तव्हांजी लॉबी में आहियूं। को कंहिं वटि वेंदो, असां कंहिंजी लॉबी में आहियूं, को कंहिंजी लॉबी में। लॉबी करे करे असां पीपल्स पार्टी जेको कम बि न ॼाणे, न कम कंदी आहे, न रोड रस्ता, न तालीम, न सिहत, पोइ बि पीपल्स पार्टी जहिड़ी जमात असांखे शिकस्त ॾेई वेंदी आहे। छाजे करे? असां तमामु विरायल आहियूं ऐं लॉबीबाज़ी में हलिया विया आहियूं। जहिड़े ॾींहुं असां वन मैन शो ते क़ाइल थी वेंदासीं जो हिकिड़ो लीडर आहे, बाक़ी असां सभु कारकुन आहियूं, सैयद हुजनि, मीर साहब हुजे, वडेरा हुजनि, बख्श अली खान हुजे, खादिम साहब हुजे, खैरपुर वारा साईं मोहरम शाह हुजे, साईं अकील अदर शाह हुजे, असां सभु जॾहिं पंहिंजे दिमाग़ मां लीडरशिप पाण खे सम्झणु ख़तमु कंदासीं ऐं हिकिड़े लीडर ते असांजो ईमान हूंदो, पोइ असांजी कामयाबी जो रस्तो शुरू थींदो। ऐं शुरू थियण खां पोइ मुकमल थियण में 8-10 साल लॻंदा। अञा ताईं असां शुरूआत ई न करे सघिया आहियूं। अलाए तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था या नथा सम्झो? त अहिड़े तरीक़े सां असां तमामु नुक़सान में वञूं था, तमामु घणो नुक़सान में वञूं था। कराची में कंहिंखे उम्मीद ई न हुई जो असांजी पार्टी, सरदार रहीम साहब ऐं ॿिया माण्हू कराची में लगातार एतिरा साल महिनत कंदा रहिया। तव्हांजे साम्हूं हिकिड़ी काउंसलर बि कराची में न खटी सघियासीं। छो? तव्हां सभु फेसबुक ते ॾिसो पिया जो कराची में एतिरी महिनत थिए थी, कराची में एतिरो मतिलबु कमु हले थो। तव्हांजे साम्हूं आहे 2-3 साल कमु हलंदो रहियो कराची में, त काउंसलर हिकिड़ी बि न आई। छाजे करे?
छा था सम्झो छो न आई? डायरेक्शन सही न आहे। असां इबादत त कयूं था, लेकिन असांजी जानमाल जेकी आहे मुसल्लो, अगरि काबतुल्ला हिन पासे ते आहे त असां सजदो हिन पासे ते कयूं था त नमाज़ क़बूल ई नथी थिए। डायरेक्शन चवंदा आहिनि न, अपना क़िबला दुरुस्त करो, क़िबलो दुरुस्त करणो पवंदो, न त न अॻिते न निकिरी सघंदासीं। ईअं ई धका खाईंदा रहंदासीं ऐं हर दफ़ा पोइ पाण खे तसली ॾियण लाइ असां चवंदासीं अब्बा ठपा लॻी विया, छा कयूं, धांधली थी वई, पुलिस अची वई, असांजा माण्हू बंदि करे वई, ठपा लॻी विया, असां हारिजी वियासीं। हर दफ़ा असां ईअं रोईंदासीं। हाणे बि मूंखे लॻे थो वरी वक़्तु अचण वारो आहे, वरी रोअण जो वक़्तु अचण वारो आहे। मूंखे वरी लॻे थो बिल्कुलु तंज़ीम जो फुक़दान आहे। ज़िले जो सदर अगरि कंहिं मसइले जे करे कराची वञे थो त अगरि हो डिप्टी या सीनियर नायब सदर खे चार्ज ॾेई वञे, बाबा एतिरे ॾींहुं मां कराची वञा थो, एतिरे ॾींहं लाइ दफ़्तर में तूं वेहंदे, त केतिरो सुठो थी वेंदो। अगरि जनरल सेक्रेटरी साहिब कंहिं मजबूरी लाइ कराची वञे थो ऐं डिप्टी जनरल सेक्रेटरी खे चार्ज ॾेई वञे मुस्लिम लीग हाउस जो, बाबा एतिरा ॾींहं तूं वेहंदे ऐं रोज़ मूंखे इतला कंदे, केतिरो भलो थी वेंदो। हाणे मुस्लिम लीग हाउस बि ख़ाली लॻो पियो आहे। छाजे करे? हे को जलसो न आहे, हे तंज़ीमी प्रोग्राम आहे। हिन में त असूलन रिकॉर्डिंग बि न थियणु खपे। मतिलब हे असां जलसे में कन्वर्ट करे छॾियो आहे। हे तंज़ीमी प्रोग्राम आहे, असांजो इंटरनल प्रोग्राम। हिन करे कोताहियूं असां तव्हांखे ॿुधायूं था जो हे कोताहियूं नज़र अचनि थियूं। हाणे लेडीज़ विंग जो असां तमामु कमज़ोर आहे, असांजी लेडीज़ विंग। अगरि लेडीज़ विंग मज़बूत हुजे हा त कॾहिं किंगरी जो दौरो करे हा, कॾहिं नारे जो दौरो करे हा, कॾहिं ठरी मीरवा जो दौरो करे हा लेडीज़ विंग सां, कॾहिं फैज़गंज जो दौरो करे हा, कॾहिं गंबट जो दौरो करे हा, सम्झो था, कॾहिं सोमोदर जो दौरो करे हा। ऐं हर वार्ड में लेडीज़ विंग जी मेंबर हुजनि हा, जो लेडीज़ विंग जी जेकी ज़िले जी सदर आहे जनरल सेक्रेटरी हिकिड़ो फोन कॉल करे त 2 कलाकनि में घटि 1000 लेडी त मौजूदु हुजणु खपे। किराए जी न, या घुराइण, मतिलबु ईअं न त बाबा तूं लेडीज़ वठी आ, तूं लेडीज़ वठी आ, न, रुगो कारकुन मेंबर्स ईअं हुजणु खपनि जो 1000 मेंबर त असांजा ट्रेंड, जो पोलिंग स्टेशन ते असांखे अगरि ज़रूरत पए त असां लेडीज़ विंग खे चऊं बाबा असांखे लेडीज़ खपनि, त उन्हनि जी ट्रेनिंग मुकमल मतिलबु ॼाण हुजे हर शइ। हाणे असां छा कंदा आहियूं, हिक ॿिए जी वांगार कंदा आहियूं जो मीर साहब कुझु लेडीज़ खपनि, या खादिम कुझु लेडीज़ खपनि, अख्तरी खान कुझु लेडीज़ एजेंट खपनि। हुननि खे ख़बर ई न हूंदी आहे जो सीरियल नंबर कीअं हूंदो आहे, बुक कीअं हूंदी आहे, धांधली कीअं रोकबी आहे, या कहिड़े तरीक़े सां ॻाल्हाइबो आहे प्रिज़ाइडिंग ऑफिसर सां। असांजो इलेक्शन सेल बि ठहियल न आहे। मूंखे नज़र नथो अचे इलेक्शन सेल जो असांजो चीफ केरु आहे ज़िले जो। पोइ आहे कंहिंखे ख़बर इलेक्शन सेल जेको आहे असांजो, उनजो ज़िले जो सदर केरु आहे? पोइ हे कमज़ोरियूं आहिनि न असां वटि। लेबर विंग जो ज़िले जो सदर केरु आहे? त हुन घणा मेंबर कया आहिनि, टैक्सी ड्राइवर्स, बस ड्राइवर्स, ट्रक ड्राइवर्स, नाई, धोबी, कसाई, होटल जो बैरो, मज़दूर, अहिड़े क़िस्म जा असांजा मेंबर्स हुजणु खपनि। मेंबर्स काथे आहिनि या उहिदेदार काथे आहिनि? अॼु असां हिते मीटिंग कयूं था त ज़िले जो सदर अगरि न आयो आहे त सीनियर नायब सदर केरु आहे? नूर खान चांडियो साहब, हुननि जी तबियत ख़राब आहे, त नायब सदर केरु आहे? त नायब सदर ऐं डिप्टी जनरल सेक्रेटरी साहब काथे आहे? कराची। ऐं डिप्टी जनरल सेक्रेटरी काथे आहे? त हिन करे हे प्रोग्राम कहिड़े तरीक़े सां असां मैनेज कयो आहे, मतिलबु समझ नथी अचे। अञा ताईं प्रोफेशनल, सभिनी खां पुराणी पार्टी आहे पीर साहब जी सियासत, पीर साहब पागारे जी सियासत जुल्फिकार भुट्टो खां बि पुराणी आहे, सभिनी खां पुराणी आहे। पोइ बि अञा ताईं मुनज़म छो नथा थी सघूं, अञा ताईं सही लाइन ते छो नथा हली सघूं? अवाम परेशान आहे ऐं अवाम खे न नौकरी खपे न रोड खपे। अवाम खे खपे अमन, पुलिस जी नाजाइज़ियत खां पुलिस को बचाओ, रेवेन्यू जा मसला, को बीमार आहे हुनजो इलाज, को पाण में झेड़ो थी पियो आहे हुनजी सुलह करायो, अहिड़े क़िस्म जा मसला आहिनि मामूली। ट्रांसफार्मर सड़ी वियो आहे, बिजली नथी अचे, अहिड़े क़िस्म जा मामूली मसला। हे त असांजी तंज़ीम गॾिजी अगरि इतिहाद ठाहे त मामूली मसला हल करे सघे थी।
दुख दर्द ख़त्म थी सघनि था। पोइ हिन ते असांखे नर्सरी खां शुरू करणो पवंदो। जीअं 1 क्लास में माण्हू वेंदो आहे, हुन खां पहिरियों नर्सरी हूंदी आहे, नर्सरी खां शुरू करणो पवंदो। ऐं हाणे इलेक्शन मथे अचनि था, पोइ एतिरो जल्दी कीअं थी सघंदो? मतिलबु हिकिड़ो प्रोग्राम ठहियो आहे, हिन में सभु हुजूं आहे त सलाह मशवरो थी वञे हा। हाणे छा करणु खपे? हाणे या त तालके में वञणो पवंदो, ईअं रखूं प्रोग्राम। साईं माशूक शाह वटि वञणो पवंदो। साईं तमामु बहितरीन कैंडिडेट आहे, पर साईं वटि बि तंज़ीम त हुजणु खपे, जेको ज़िले जो सदर जनरल सेक्रेटरी तंज़ीम ठाहे ऐं सुठे तरीक़े सां कमु करे। तंज़ीम लेडीज़ विंग बि हुजणु खपे हुते, जो लेडीज़ वञी हुते तालके में कमु कनि। यूसी वाइज़, वार्ड वाइज़ वञी इंचार्ज ऐं डिप्टी इंचार्ज थी वञनि लेडीज़ में। हर यूसी में लेडीज़ जी उहिदेदार हुजनि। कुझु बि न आहे। पोइ छा करणु खपे? को सलाह ॾियो, को सलाह ॾियणु चाहे थो त ॿुधायो। सभ खां पहिरियों सभिनी खे जो जेके तव्हां सवालात कया